सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असांखे मालिक तो चङे नमूने बढ़ाए करे मोकिलियो उन्हीं तक असांखे समझ बुद्धि अकल शक्ति सब कुछ ॾेई करे मोकिलियो आहे। असल चीज़ आहे असां उनजो इस्तेमाल छा था कयूं, असां उनखे कहिड़े तरफ़ वधायूं था, असां कहिड़े तरफ़ आणियूं था। पोइ जहिड़े तरफ़ असां वधंदासीं उन्हीं तरफ़ वधंदा हलंदासीं। तंहिंजे करे सभ खां पहिरीं असांखे पंहिंजी शक्ति पंहिंजी समझ पंहिंजी ॼाण ऐं पंहिंजे मक़सद खे सम्झण जी सलाहियत हुजणु खपे। असांजो हिकिड़ो मक़सदु हुजणु खपे त मूंखे करिणो छा आहे। अगरि मक़सदु न हूंदो त पोइ जंहिं तरफ़ वधियासीं उन खोइजी वेंदासीं, पंहिंजो पाण खे भुलाए वेंदासीं। इन करे असां ॾिसंदा आहियूं असां जंहिं तरफ़ बि वधूं जेॾा बि वधूं असांखे ॿियो को होश रहंदो ई कोन्हे। इन करे इहे संत इहे महात्मा इहे दरवेश असांखे चवंदा आहिनि कुछ वक़्तु नेम कयो, ध्यान कयो, सिमरन कयो, पंहिंजो पाण खे ॾिसो, पंहिंजो पाण खे जाचो, कुछ वक़्तु योग कयो। नेम ध्यान सिमरन योग ये सब छा आहिनि? ये सब सिर्फ़ पाण खे ॾिसण जा हिकिड़ा साधन आहिनि। पंहिंजो पाण ते नज़र रख ऐं पंहिंजो पाण खे संवारण जा हिकिड़ा वसीला आहे। त कॾहिं बि असां पंहिंजो पाण खे न भुलिजो। इन करे मुंहिंजो नालो ई नाम ध्यान योग सिमरन सभु पोइ रखियो। भई हमेशह कुझु बि बणिजो कीअं बि थियो केतिरो बि वधो पर हमेशह पंहिंजो पाण खे मालिक सां जोड़े करे रखो, उन प्रभु सां मिलाए करे रखो। सब नेम ध्यान सिमरन योग जो मक़सद आहे मेलाप मिलाप, उन मालिक सां मिलाप। छाकाणि जेकॾहिं असां उन मालिक सां उन ईश्वर सां उन सचे साईं सां जुड़ियल रहंदासीं त पोइ असांजी बुद्धि असांजी समझ असांजा वीचार सभु सदाई सही कमु कंदा हलंदा ऐं असां सही रस्ते ते हलंदा हलंदासीं। न त अगरि उन सां मेलाप न जुड़ियो पंहिंजो पाण खे ॾिसणु छॾे ॾिनोसीं त पोइ असां किथे न किथे भिटकी वेंदासीं।